पाकिस्तान लोकल गवर्नमेंट वर्कर्स फेडरेशन के मरकजी चेयरमैन ए सिंध सूबे के सदर सैयद जुल्फकार शाह की अपील से ऑल पाकिस्तान लोकल गवर्नमेंट वर्कर्स फेडरेशन सिंध पारा पघारों ऐं पेंशन में गैर कानूनी कटौती ऐं देर ख़त्म करण लाइ एहतजाजी तहरीक शुरू कई वई। ऑल पाकिस्तान लोकल गवर्नमेंट वर्कर्स फेडरेशन सखर डिवीज़न पारा लोकल गवर्नमेंट मुलाज़मन मोहम्मद बिन कासिम पार्क खां सखर प्रेस क्लब ताईं एहतजाजी रैली कढी एहतजाजी मुज़ाहिरो करे धरड़ो हयो। जॾहिं शिरकत कंदड़नि मुतालबनि जे हक़ में नारेबाज़ी कई। रैली ऐं धरणो सखर डिवीज़न के सदर अब्दुल मजीद जसकानी, जनरल सेक्रेटरी नवाज़ जुमानी, डिप्टी जनरल सेक्रेटरी अली मर्दान शेख, सईद अहमद महर, दानिश कुरैशी, तारिक हुसैन सोलंकी, सैयद मुस्लिम शाह, सदाकत ज़ंगेजो, शाहिद जतोई, मुज़फ़र जुणेजो ऐं ॿिया करे रहिया हुआ। उन मौके ते अॻवाननि ख़िताब कंदे चयो त मुलाज़मनि जे हक़नि लाइ जदोजहद खे तेज़ करण लाइ 2 नवंबर खां एहतजाज जो सिलसिलो शुरू कयो वियो आहे ऐं पहिरें मरहले में सखर डिवीज़न खां जदोजहद जी शुरूआत कई पई वञे। जेसीं ताईं सिंध जे म्यूनिसिपल मुलाज़मनि जी पघारुनि ऐं पेंशन में गैर कानूनी कट ऐं देर ख़त्म न कई वेंदी तेसीं ताईं म्यूनिसिपल मुलाज़िम पंहिंजनि हक़नि जे लाइ एहतजाज जारी रखंदा। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हाँ, बेल आइकन खे प्रेस करण न विसारजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची